अदा छा थियो आहे? तव्हां ख़ौफ़ में वठिजी विया आहियो? मुझे मलूका होश में अची वई। मां त होश में अची वियसि, पर हू केरु था अचनि? ॾियो त ख़बर ए किन्नु किचरो हिते छो खणी आया आहियो? वञी ॿाहिरि ढेर ते फिटी कयो। खणो, ही तव्हांजो सामान आहे। ही सामान तव्हांखे ॾिनो कंहिं? इहो ॿुधायो। किथे ही सामान शेरल त नाहे मोकिलियो? बाबा असांखे का बि ख़बर न आहे। सामान संभालियो, असांखे इजाज़त ॾियो, असां हलूं। हलो त हाणे हलूं। आख़िर ही सामान मोकिलियो कंहिं आ? सामान खोले त ॾिसो, जंहिं बि मोकिलियो हूंदो ख़बर पइजी वेंदी। ॾिसूं त आहे छा। मामा छा थियो और बाबा, छा थियो? जिन्न जिन जिन और बाबा खारे में जिन्ना। वारो डंडो। मामी तू परेशान न थी, मामो होश में अची वेंदो। तू जल्दी पानी गिलास खणी आ। पर तू केर आहीं? जिन्न आहीं, भूत आहीं या ॿी का मखलूक है? न मां जिन्न आहियां न भूत, मां शेरदिल आहियां। शेरदिल तव्हांजो भाणज। शेरदिल असांजो को बि भाणजो न आहे छोरा। मां सिर्फ़ छोरो न पर छोरो चुनो बि थी वियो आहियां। पंहिंजो तारे पोकराईंदुसि। जल्दी पानी खणी अचो, काथे मामो मोकिलाए न वञे। मामी कर अची वियो, मोकिलायो। छा अची वियो, मोकिलायो। अरे बाबा मीरज़ादी अची वियो, वरी मोकिलायो। मुआ तू हिन जे मथां लहंदे त होश में ईंदो न। लहो छोरा, लहो हेठि ने भागा। जरे घटिया दे अर बाबा साह तो खड़े। अच मीरज़ादी, वठे सबान का था। अच केड़ी बल्ला आके पैदा दिया।